छा सूरताल आहे जेको ग्रीन फाइनेंस जो मामलो आहे वो छा उनजी हकीकत छा आहे असांजे नाज़रीन खे थोरो अपडेट कजो। जी तमामु वॾी महिरबानी फयाज़ साहब। जीअं तव्हां ॿुधायो त हींअर कोप हलंदड़ आहे, पर कोप खां अलावा बि जनरली हाणे जेको सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स जेके आहिनि उहे 2030 ताईं आहिनि, उन्हनि खे अचीव करण जे लाइ ग्रीन फाइनेंसिंग जी ॻाल्हि पई थिए ऐं उन खां अलावा यकीनन सस्टेनेबल डेवलपमेंट खां अलावा गोल्स खां अलावा बि कुझु अहिड़ा फ्रेमवर्क्स ॿिया डेवलप थियल आहिनि जिन जी इम्प्लीमेंटेशन के हवाले से भी फाइनेंसिंग की जरूरत है। जी मिसाल के तौर पे पेरिस क्लाइमेट एग्रीमेंट में हिकिड़ो फ्रेमवर्क मौजूद है, वो लीगल बाइंडिंग है। जिन मुल्कन उनके साइन किया उनकी लीगल बाइंडिंग है, तो 2030 ताईं पंहिंजनि मुल्कन में जो है वो नेशनली डिटरमाइंड कंट्रीब्यूशन के जरिए जेके इमिशन्स आहिनि उहे घटि कनि। बुनियादी तौर ते 3 मक़सद आहिनि पेरिस क्लाइमेट एग्रीमेंट जो डॉक्यूमेंट जा, जंहिंमां हिकिड़ो मक़सद फाइनेंसिंग आहे, ॿियो मक़सद आहे टेक्नोलॉजी ट्रांसफर। जेके क्लाइमेट खां मुतासिर मुल्क आहिनि उन्हनि में रिन्यूएबल एनर्जी जी टेक्नोलॉजी खे जेको आहे ट्रांसफर कयो वञे ऐं उनजो टियों मक़सद इहो आहे त जेके इकोनॉमीज़ आहिनि उन्हनि खे डीकार्बनाइज़ कयो वञे, माना उहे ग्रीन टेक्नोलॉजी ते शिफ्ट थियनि। सो हाणे फाइनेंसिंग जो तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त उन जो इलाही स्ट्रीम्स आहिनि, पर जेके वॾियूं 2-3 स्ट्रीम्स हिन वक़्तु फाइनेंसिंग जो हलनि पियूं, उहा हिकिड़ी स्ट्रीम आहे मल्टीलेटरल डेवलपमेंट बैंक्स, पाण खे जिन खे चऊं था, जेके वॾियूं बैंक्स आहिनि जिनमें आलमी तरक़ियाती बैंक वर्ल्ड बैंक आहे, एशियन डेवलपमेंट बैंक आहे, एशियन इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट बैंक आहे, अफ्रीकन बैंक आहे, इस्लामिक बैंक्स आहे, उहे फाइनेंसिंग कनि थियूं। छो जो ये बैंक्स जेके आहिनि उहे डेवलपमेंट बैंक्स पंहिंजे पाण खे चवराइनि थियूं, तो उन्हनि जो मक़सदु इहो आहे त जेके डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि, जेके तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि, उन्हनि जा जेके उन्हनि जो जेको क्लाइमेट क्राइसिस आहे या मौसमियाती क्राइसिस आहे जंहिंजे नतीजे में उहे मुतासिर पियूं थियनि, उन्हनि खे मदद करण जी हू क्राइसिस मां निकिरी अचनि। सो इहा हिकिड़ी स्ट्रीम आहे जेका दुनिया जे हर मुल्क जेके भी डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि में फाइनेंसिंग प्रोवाइड करे थी, पर बेसिकली हू चवंदा त असां 45% 45% जेका असांजी फाइनेंसिंग वञे पई उहा हाणे असां मौसमियाती तब्दीली या क्लाइमेट चेंज जा जेके असर आहिनि उन्हनि खे घटि करण जे लाइ असां हुकूमतनि खे मदद करियूं पिया दुनिया जे समूरनि मुल्कनि में, MDBs जी गॾियल जेका फाइनेंसिंग चवनि पिया। पर असां इहो ॾिठो आहे त MDBs मोस्टली इहो था कनि जो डायरेक्टली उन्हनि घटि करे छॾी आहे फॉसिल फ्यूल जी जेका फाइनेंसिंग आहे, मिसाल जे तौर ते कोल आहे या गैस आहे, या उन खां अलावा ॿियूं अहिड़े क़िस्म जूं जेके फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि में डायरेक्ट फाइनेंसिंग त उन्हनि जी घटि आहे, पर इनडायरेक्ट फाइनेंसिंग जेका आहे उहा बि अञा जारी आहे, जंहिंजे नतीजे में जेका फाइनेंसिंग जेके ही ग्रीन था चवनि उहा ग्रीन फाइनेंसिंग न आहे। उन जो मिसाल ॾियां तव्हांखे त एशियन डेवलपमेंट बैंक जी जेका क्लाइमेट जी पॉलिसी चवे थी त असां हाणे कंहिं बि प्रोजेक्ट में कोयले खे सपोर्ट कोन कंदासीं ऐं इम्पोर्टेड कोयले खे बिल्कुलु सपोर्ट कोन कंदासीं। पर रिसेंटली जून 2024 में जामशोरे में JPCL जे नाले सां जामशोरो कोल पावर प्लांट उन्हनि फंड कयो आहे, जेको हाणे दिसंबर में फंक्शनल थींदो ऐं अॻियां 30 साल जेको आहे डेफिनेटली हिकिड़े कोल पावर प्लांट जी जेका आहे लाइफ आहे उहा 30 साल आहे, तो उहा हिकिड़ा इन्वायरमेंटल इम्पैक्ट्स जेको आहे उहो छॾींदो रहंदो। सो MDBs जी हिकिड़ी फाइनेंसिंग आहे। अचूं था ॿी फाइनेंसिंग ते। ॿी फाइनेंसिंग आहे त उहा बेसिकली पेरिस क्लाइमेट जेका लास्ट 28 जेका थी हुई दुबई में, उते लॉस एंड डैमेज फंड जे नाले सां हिकिड़ो फंड, इहा बि क्लाइमेट फाइनेंसिंग जी स्ट्रीम आहे, उहा लॉन्च कई वई ऐं उन जो मक़सदु इहो हो त ताज़ो तव्हांखे ख़बर हूंदो त पाकिस्तान में 2022 में जेका ॿोॾि आई, बुनियादी तौर ते पाकिस्तान इहो केस खणी वियो हो लॉस एंड डैमेज जो, उहो डिस्कशन में हो, पर जीअं त ही वॾी ॿोॾि हुई त पाकिस्तान जी हुकूमत इहा ॻाल्हि उते रखी त ही क्लाइमेट इंड्यूस्ड डिजास्टर हो। पंहिंजो हुसैन मूंखे यादि आहे त शर्म अल शेख में पीपल्स पार्टी जो चेयरमैन उन वक़्तु फॉरेन मिनिस्टर बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं असांजी जेको आहे शर्मिला पंहिंजो तेरी रहमान साहब एनवायरमेंट मिनिस्टर हुई ऐं उन्हनि ॿिन्ही जेको आहे तमामु वॾी महिनत कई शर्म अल शेख में, ऐं सॼी दुनिया जेको आहे
उन वक़्तु पाकिस्तान जे इन्हनि ॿिन्ही जेको आहे मिनिस्टर्स खे तारीफ़ कई, छाकाणि सॼी दुनिया जे जेके ख़ासि तरह डेवलपिंग कंट्रीज़ हुया उन्हनि जे पारां इहो सॼो केस जेको डेवलप कयो हो, पाकिस्तान उनखे लीड कयो हुयो ऐं उनमें बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शेर रहमान साहिब जो वॾो कंट्रीब्यूशन हो। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। हाणे उन जो तव्हांखे मिसाल ॾींदो हलां त इहो सॼो केस जॾहिं पाकिस्तान उते रखियो त वर्ल्ड बैंक जी पंहिंजी रिपोर्ट मुताबिक़ त पाकिस्तान जी जेका इकोनॉमी हुई उनखे $30 बिलियन जो जेको आहे उहो नुक़सान पियो हो। ऐं उन दौरान मुख़्तलिफ़ जेके वेस्टर्न कंट्रीज़ हुआ, MDBs हुयूं, उन्हनि इहो प्लेज कयो त उहे पाकिस्तान खे $9 बिलियन जेके आहिनि उहे इहो जेको लॉस थियो आहे उनखे रिकवर करण में हेल्प कंदा। इहे प्लेजिस थिया हुआ 2022 जे फ्लड में, पर बेसिकली जेको पाकिस्तान खे रिसीव थियो आहे उहो बेसिकली उन जो को 20-25% जेको आहे रिसीव कोन थियो आहे। हुसैन, इहो सॼो जेको डिस्कशन हलंदड़ आहे, मुंहिंजो बि थोरो इन मामले में इहो थियो हिकिड़ो जॾहिं सिंध में जॾहिं इहो चाइनीज़ इन्वेस्टमेंट आई पए पाकिस्तान जे अंदरि कोल बेस्ड प्रोजेक्ट्स जे हवाले सां, उन वक़्तु इहो बहस थियो हुयो त भई जेको आहे असांजे एनवायरमेंट खे नुक़सानु थींदो ई थींदो। त उन वक़्तु बि इहे आर्ग्यूमेंट आया हुया त भई ही दुनिया जे उसरियल मुल्कनि जेको आहे उहो पंहिंजी तरक़ी इन बहाने सां करे इहे समूरा फॉसिल फ्यूल्स इस्तेमालु करे उन्हनि पाण खे डेवलप करे वरितो आहे। हाणे जॾहिं असांजो वारो आयो आहे त पोइ असांखे डेवलप करण लाइ जॾहिं असांजा इहे रिसोर्सिस आहिनि त असां छो न टैप कयूं असां पंहिंजा रिसोर्सिस, छाकाणि त असांखे बि हक़ु आहे। हाणे जेकॾहिं उन्हनि इहो सभु कुझु करे सॼी दुनिया जो कोयलो, सॼी दुनिया जा जेके आहिनि पंहिंजो ऑयल खणी उन्हनि पाण खे तरक़ी कराई आहे, त हाणे जॾहिं असां जहिड़ा पुठिते पियल मुल्क आहिनि उन्हनि जे जेकॾहिं टैप करण जो, उन्हनि जा रिसोर्स टैप करण जो वक़्तु आयो आहे त पोइ वरी असां छो न असां पोइते रहूं। चीन ख़ुदि जेको आहे उहो हिकिड़ो दुनिया जो वॾो प्लेयर आहे ऐं उते जेको आहे इन हवाले सां जेको आहे उहो काफ़ी हले थो पियो। मूं सवेर फिज़ा सां बि इहा ॻाल्हि शेयर कई त गुज़िरियल साल मां वियो हुउसि पंहिंजो जेफरसन फेलोशिप जे हवाले सां जापान जे उनमें, उते बि हिकिड़ी तमामु वॾी डिस्कशन आहे, छाकाणि त फुकुशिमा में न्यूक्लियर डिज़ास्टर थियो हुयो, उते सुनामी आई हुई ऐं उते हिकिड़ो न्यूक्लियर उन्हनि जो प्लांट जेको आहे उहो बस्ट थियो हुयो। उनखां पोइ उते उहो सॼो इलाइक़ो जेको आहे उहो जेको आहे उते अञा ताईं जेको आहिनि उहे पंहिंजो न्यूक्लियर जा जेके आहिनि पंहिंजो उहे इम्पैक्ट जेके आहिनि उहे उते आहिनि ऐं केतिरा ई उते शहर आहिनि जेके अॼु ताईं घोस्ट शहर आहिनि, माण्हू उते वञी नथा सघनि। उते अॼु बि जेको आहे उहे तमामु सेंसिटिव इलाइक़ो आहे उते। हाणे उते जेको डिस्कशन आहे उहे हिकिड़ो डिस्कशन आहे पंहिंजो इहो डीकार्बनाइज़ेशन जो, ॿियो डिस्कशन आहे साॻे वक़्तु जे पैरेलल डी न्यूक्लियराइज़ेशन जो बि हिकिड़ी वॾी मूवमेंट आहे जापान जे अंदरि। उहे चवनि था त न्यूक्लियर जो जेको नुक़सानु आहे, छाकाणि त जापान 2 दफ़ा इहो पंहिंजो करे चुको आहे। हिकिड़ो त उन्हनि वटि वर्ल्ड वॉर में जेको आहे पंहिंजो नागासाकी ऐं पंहिंजो बम लॻा न्यूक्लियर जा, ऐं ॿियो वरी हिननि जेको आहे फुकुशिमा में 2011 में थियो। त जापान तमामु घणो सेंसिटिव आहे, उहो चए थो न्यूक्लियराइज़ेशन डी न्यूक्लियराइज़ेशन थिए, असांखे फॉसिल फ्यूल्स जो जेको नुक़सानु आहे उहो त ठीकु आहे, पर हीउ जेको नुक़सानु थिए थो पियो उहे नस्लनि जा नस्ल जेके आहिनि उहे असांजा जेके आहिनि उहे उन्हनि ते मथां इम्पैक्ट पए थो। दुनिया जे अंदरि हिकिड़ो बिल्कुलु पैरेलल जेको आहे, जीअं सिंध जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो त उन वक़्तु बि इहो आर्ग्यूमेंट आहे त भई दुनिया तरक़ी करे वई आहे, ॿिया मुल्क तरक़ी करे विया आहिनि, हाणे असां पंहिंजे उन मां छो न तरक़ी कयूं। ख़ुदि जापान जे जहिड़े उसरियल मुल्क जे अंदरि वरी इहो हुयो त भई न्यूक्लियर जा जेके नुक़सान आहिनि उहे फॉसिल फ्यूल्स जे नुक़सान खां वधीक डेंजरस आहिनि, तंहिं करे असांखे डी न्यूक्लियराइज़ेशन वधणु घुरिजे बजाए डीकार्बनाइज़ेशन जे। त इन सॼी डिबेट खे तव्हां मुख़्तलिफ़ फोरम सां वञो था। गुज़िरियल महीने बि तव्हां हिते फिज़ा बि ऐं तव्हां बि हिते वॉशिंगटन DC आया आहियो, हिते आलमी बैंक जी जेका आहे पंहिंजो एनुअल मीटिंग्स थियूं हुयूं, उते बि इहे समूरा डिस्कशन थियनि था। सॼी दुनिया जी जेका सिविल सोसाइटी आहे, जेका राइट्स बेस जेके ग्रुप्स आहिनि, उन्हनि सां तव्हां कनेक्टेड आहियो। इन डिबेट खे कीअं था ॾिसो, ख़ासि तरह जेकॾहिं पाकिस्तान जे पर्सपेक्टिव में ॾिसूं, छाकाणि पाकिस्तान में त हाणे अञा इहो कमु कोल बेस्ड प्रोजेक्ट्स जो अञा कमु हाणे शुरू थियो आहे। हा बिल्कुलु, तव्हां सही था चओ, पर जीअं त तव्हां बिल्कुलु सही चयो त पाकिस्तान में ऐं काफ़ी जेके एशियन कंट्रीज़ आहिनि उनमें हाणे इहो कोल डेवलपमेंट जो कमु शुरू थियो आहे। पर जीअं त तव्हांखे अंदाज़ो हूंदो त कोल पुराणी टेक्नोलॉजी आहे। मिसाल तव्हांजो पर्पज़ एनर्जी पैदा करणु, बिजली पैदा करणु आहे, त उन नयूं टेक्नोलॉजीज़ उनखां पोइ एडवांस क्लीन टेक्नोलॉजीज़ अची चुकियूं आहिनि, जीअं विंड ऐं सोलर आहे। त उन करे पूरी दुनिया जेका आहे न उहा उन्हनि क्लीन टेक्नोलॉजीज़ ते शिफ्ट पई थिए ऐं उहे बि इंडिजिनियस आहिनि न, तव्हांजूं पंहिंजूं टेक्नोलॉजीज़ आहिनि, ॿाहिरि जूं कोन आहिनि। अगरि तव्हां उन्हनि खे डेवलप करणु शुरू कंदो त डेफिनेटली
तव्हांखे क्लीन एनर्जी बि मिलंदी ऐं सस्ती एनर्जी बि मिलंदी। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿी बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जेको कोल आहे, कोल जे बारे में चाइनीज़ हुकूमत जेको आहे उहो कोप 27 में चाइनीज़ प्रेसिडेंट अनाउंस कयो त असां हाणे को नओं पावर प्लांट कोल बेस्ड दुनिया जे कंहिं बि मुल्क में कोन लॻाईंदासीं, ठीकु आहे न। इहा उन्हनि पंहिंजी एनडीसीज़ में शामिल कयो आहे। उन खां अलावा हुकूमत पाकिस्तान इमरान ख़ान पंहिंजे आख़िरी साल में बि जेको आहे सो उहो कोल मोरेटोरियम अनाउंस कयो। इम्पोर्टेड कोल असां कोन पाकिस्तान में जेको आहे उन ते को बि पावर प्लांट कोन आणींदासीं, छो जो ऑलरेडी असां जेको आहे उहो डेट बर्डन कंट्री आहियूं ऐं जेको सर्कुलर डेट आहे सॼो हिन जो पंहिंजो इलेक्ट्रिसिटी जो या एनर्जी सेक्टर जो, गैस सेक्टर जो तमामु घणो बार पाकिस्तान ते पइजी चुको आहे। त उनजो सिंपल हल आहे ऐं दुनिया बि उहो पई करे। डिसेंट्रलाइज्ड जेको आहे न उहो इलेक्ट्रिसिटी जा मॉडल पिया अचनि। मिसाल जे तौर ते जेको सोलर आहे उहो सोलर तव्हां ऑफ ग्रिड एरिया में जेका ट्रांसमिशन लाइन आहे उन खां अलावा माण्हुनि खे तव्हां ॾेई माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं करे सघो था। पाकिस्तान में त सिंपल केस पियो आहे। हुकूमत पाकिस्तान वटि बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जेके पोरेस्ट ऑफ द पुअर आहिनि उन्हनि जी डेटा पियल आहे। जीअं उन्हनि खे मुख़्तलिफ़ स्कीम्स जेके आहिनि उहे इन डेटाबेस मुताबिक़ ॾिनियूं थियूं वञनि, छो नथियूं ऑफ ग्रिड एरिया जे इन्हनि ज़िलनि में हुकूमत पाकिस्तान सोलराइज़ेशन जो हिकिड़ो प्रोग्राम शुरू करे जो इहे माण्हू जेके आहिनि उन्हनि खे एनर्जी एक्सेस हुजे। नंबर ॿी ॻाल्हि त उन्हनि खां अलावा चूंड मुहिम में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहा ॻाल्हि कई हुई त असां जेको आहे सोलराइज़ेशन ॾे वेंदासूं। असां जेको आहे जेको 300 यूनिट ताईं जेको आहिनि उन्हनि खे असां सोलर प्लांट्स ॾींदासूं ताकी उहो जेको आहे उन्हनि जो इहो घटिजी वञे उहो। ऐं मुंहिंजे ख़्याल में त पंजाब गवर्नमेंट इन तरह जो को प्रोजेक्ट शुरू बि कयो आहे मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जी हुन में। उन्हनि थोरो कयो आहे, हिननि खे वर्ल्ड बैंक सपोर्ट कई आहे। इहो प्रोजेक्ट बिल्कुलु डेफिनेटली, छो जो इहो हिन जे इलेक्शन मैनिफेस्टो जो बि हिसो हो त असां एतिरा यूनिट ॾींदासीं। हिकिड़ो इहो हल आहे। ॿियो हल इहो आहे त जेको पाकिस्तान जो नॉर्दर्न एरिया आहे गिलगित KPK उन में सिमाल हाइड्रो जो बहितरीन पोटेंशियल मौजूदु आहे ऐं उन जा एतिरा इन्वायरमेंटल इम्पैक्ट्स बि न आहिनि ऐं उहो बि हिकिड़ो डिसेंट्रलाइज़्ड आहे। जीअं सोलर डिसेंट्रलाइज़्ड आहे तीअं तव्हां नंढा हाइड्रो जेके आहिनि उहे ॻोठनि जी सतह ते इन्हनि मथियनि इलाइक़नि में करे तव्हां उन्हनि खे बि बिजली प्रोवाइड करे सघो था। हाणे सॼी दुनिया में डिसेंट्रलाइज़्ड जेको आहे न उहो इलेक्ट्रिक जो पूरो जेको मैकेनिज़म सिस्टम आहे उहो मतिलबु हले पियो। त हीउ जेको असांजो पूरो सेंट्रलाइज़्ड ग्रिड आहे न उहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे पाकिस्तान जो। उन में लॉसिस थियनि था, उन जी ट्रांसमिशन लाइन तमामु डिघी आहे। उहा जिन सोर्सिस सां बिजली असां पैदा करियूं था उहा मेगा इंफ्रास्ट्रक्चर आहे जंहिंखे पैसो खपे ऐं उन्हनि जा इन्वायरमेंटल इम्पैक्ट्स आहिनि। त डिसेंट्रलाइज़ करण सां पाकिस्तान जेको आहे उहो पंहिंजा टारगेट्स बि अची करे सघे थो ऐं हीउ जेको डेट जो इशू आहे उन खे एड्रेस करे पंहिंजी इकोनॉमी ते जो बर्डन पवे थो उन खां बि उहो जेको आहे सो जान छॾाए सघे थो। अच्छा, हाणे इहो त ज़ाहिर आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ त इहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांजा जेके मुख़्तलिफ़ जेके इन हवाले सां जेके दोस्त लिखनि पढ़नि था उहे इहो चवंदा बि रहनि था त ख़ासि तरह सिंध जे हवाले सां त भई उनखे पंहिंजो एनर्जी जो ऐं पंहिंजो डिस्ट्रीब्यूशन जो मैकेनिज़म पंहिंजी जेका ट्रांसमिशन लाइन डेवलप करणु घुरिजे ताकी हाणे इहो सूबनि जे तरफ़ हलियो वञे ऐं सूबा पंहिंजे पंहिंजे ज़रूरतुनि मुताबिक़ एनर्जी प्रोड्यूस बि कनि ऐं डिस्ट्रीब्यूट बि कनि ऐं उन जे लाइ हर कंहिंखे पंहिंजी ट्रांसमिशन लाइन हुजे। इहो त असां वटि अरिड़हीं तरमीम खां पोइ इहो डिबेट हिसो आहे। ऐं सिंध मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी नंढड़ी ट्रांसमिशन लाइन पंहिंजी डेवलप बि कई आहे जेका नूरियाबाद खां कराची ताईं हुननि कई हुई। जेको हिकिड़ो प्लांट लॻो हुयो हुते सिंध उन हवाले सां हिकिड़ो क़दम अॻिते खयो बि आहे। पर ज़ाहिर आहे त तमामु घणो खपे पंहिंजो सिंध जे जेकॾहिं मिसाल तौरु जेके आहिनि जेके डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि जंहिंमें हेस्को आहे, सेप्को आहे या असांजी कराची के इलेक्ट्रिक आहे, ईअं मुख़्तलिफ़ जेके असांजो जेके कंपनीज़ आहिनि त उन 3 मेजर डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि सिंध में अंदरि। के इलेक्ट्रिक आहे, हेस्को आहे हैदराबाद रीजन खे ऐं सेप्को आहे जेका सखर रीजन खे ॾिसे पई। त इते असां करे सघिजे थो ऐं उन हवाले सां असां वटि पंहिंजो जेके मक़ामी सतह ते जेके प्लांट्स आहिनि, छाकाणि त सखर जे अंदरि बि जेकॾहिं पाण ॾिसूं त उते डेरकी में जेको आहे गैस बेस्ड जेको आहे प्लांट आहिनि पंहिंजो। त ईअं असां वटि जीअं पंहिंजो हैदराबाद रीजन जे अंदरि असां वटि इहे विंड पावर प्रोजेक्ट्स आहिनि ऐं ॿिया केतिरा ई जेको आहिनि उहे आहिनि। कराची जे अंदरि ते ज़ाहिर आहे काफ़ी असां वटि न्यूक्लियर बि आहे ऐं ॿिया बि उहो आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त इन सॼे कम जे लाइ इहो सॼो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करण लाइ तमामु घणो फाइनेंस खपे हुसैन, उहो किथां ईंदो?
हाँ, उहो फाइनेंसिंग बिल्कुल उहो फाइनेंसिंग मौजूद आहे, छो जो उहो फॉसिल फ्यूल जे प्रोजेक्ट्स में लगे पियो, मतलब उनके शिफ्ट करणो आहे न। फॉसिल फ्यूल जे प्रोजेक्ट्स में तव्हांजा कोल जा प्लांट पिया लॻनि, तव्हां वटि नवां LNG टर्मिनल पाइपलाइन में आहिनि, हुकूमत जेको आहे सो पाकिस्तान में नवां टर्मिनल बि लॻाइण थी चाहे, त इहो फाइनेंसिंग जेका प्राइवेट सेक्टर जी आहे उहा गवर्नमेंट ऐं मल्टीलेटरल डेवलपमेंट बैंक्स जेके आहिनि उहे शिफ्ट करे क्लीन एनर्जी तरफ़ जेको आहे उहो शिफ्ट न कंदियूं त उनजो इलाही नुक़सान थींदो। ऐं तव्हांखे नंढड़ो एग्जांपल ॾियां, पाकिस्तान में GSP प्लस वग़ैरह जो स्टेटस आहे, अहिड़ी तरह पाकिस्तान जी जेका एक्सपोर्ट इंडस्ट्री आहे, हाणे यूरोप जी मार्केट में तव्हांजी इहा तव्हां जूं इहे शयूं, तव्हां जूं गुड्स उते अगरि क्लीन एनर्जी जे बजाए डर्टी एनर्जी ते वञनि थियूं, त तव्हांखे ख़बर आहे त यूरोप, अमेरिका ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में हाणे इहा वॾी डिबेट आहे त अगरि क्लीन एनर्जी ते तव्हां जूं इंपोर्ट जूं शयूं न आहिनि त उहे उन मार्केट में वञी न सघंदियूं, उन्हनि ते टैक्स लॻंदा।